जी बिल्कुल, जमात इस्लामी जे कारकुननि ऐं पुलिस विच में गुज़िरियल 3 कलाकनि खां जेको चक्रियूं आहिनि उहे मुसलसल जारी आहिनि। वक़्फ़े सां जेके कारकुन आहिनि उहे पुलिस ते पथराव करे रहिया आहिनि ऐं अॻिते वधण जी कोशिश करे रहिया आहिनि। जॾहिं त पुलिस जेका आहे सो उन्हनि खे डीजी एंटी करप्शन जी ऑफिस जे भरिसां उते ई रोके रखियो आहे ऐं कारकुननि ते वक़्फ़े सां जेका शेलिंग जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। तव्हांखे ॿुधायां जमात इस्लामी पारां अॼु शाम जो तक़रीबन 5:30 वॻे धारे जेका मस्जिद ख़िज़रा आहे उतां खां रैली जी सूरत में जेका जमात इस्लामी कराची जो अमीर आहे मुनम खान ज़फ़र उन जी क़यादत में कारकुन मार्च करे सिंध असेंबली ॾांहुं वधी रहिया हुया त पुलिस उन्हनि खे जेका डीजी एफआई जी ऑफिस आहे डीजी एंटी करप्शन जेका ऑफिस आहे उन जे पासे में उते ई रोके वरितो हुयो ऐं उन खां पोइ रुकावटूं विझी उनखे अॻिते वधण खां रोकियो हुयो। जंहिं दौरान पुलिस इख़्तियारीन ऐं जेके जमात इस्लामी जा अॻवान आहिनि उन विच में ॿ भेरा ॻाल्हियूं थियूं, मुज़ाकरात नाकाम थिया। उन खां पोइ जेके जमात इस्लामी जा कारकुन आहिनि उहे समूरी रुकावट तोड़े अॻिते वधण लॻा त पुलिस उन्हनि ते लाठीचार्ज कई। उन खां पोइ जेका आहे कारकुन पारां पुलिस ते पथराव कयो, मोट में पुलिस पारां हुन ते शेलिंग कई वई ऐं इहो जेको सिलसिलो आहे शाम जो तक़रीबन 6:30 वॻे खां शुरू थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं जारी आहे। जंहिं दौरान ॿुधायो वञे थो त केतिरा ई पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं जमात जा कारकुन पिणु ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जमात इस्लामी जे तर्जुमान जो चवणु आहे त जमात इस्लामी जा 20 खां वधीक जेके कारकुन आहिनि उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, तशदुद जो निशानो बणायो आहे। जॾहिं त जमात इस्लामी जे कारकुननि जे जेके मुबैना तौर ते जेका थियल पथराव हुयो उन में केतिरा ई पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां जमात इस्लामी जे कारकुननि पारां कुझु देरि अॻु में फायर ब्रिगेड जी गाॾी जेका हुते हिकु मस्जिद में लॻल जेका बाहि हुई उनखे विसाइण जी कोशिश कई जमात इस्लामी जे कारकुननि पारां उन फायर ब्रिगेड जी गाॾी खे पिणु पंहिंजे कब्ज़े में वरितो वियो ऐं पोइ उनखे काफ़ी देरि ताईं रखियो वियो जेसि ताईं उन गाॾी जो जेको फायर ब्रिगेड गाॾी में पाणी हुयो उहो ख़तमु थियो। उन खां पोइ उन गाॾी खे छॾियो। असांजी ॻाल्हि थी उन ड्राइवर सां, ड्राइवर जो चवणु हुयो त कारकुननि पारां केस तशदुद जो निशानो बणायो वियो, यरगमाल बणायो वियो, उन खां पोइ उन्हनि खे आज़ादु कयो वियो। त हीउ जेको शाम जो तक़रीबन 6:30 वॻे खां वठी सिलसिलो शुरू थियो आहे, चक्रनि जो उहो जारी आहे। तव्हांखे ॿुधायां जमात इस्लामी पारां जेको कराची में शहरी हुकूमत खे बाइख्तियार बनाइण जे लाइ कुझु ॾींहं अॻु में सिंध असेंबली ॾाढो मुज़ाहिरे धरणे जो ऐलान कयो वियो। उन सिलसिले में अॼु शाम जो जमात इस्लामी कराची जे अमीर मुनम खान ज़फ़र जी क़यादत में कारकुन मार्च करे सिंध असेंबली ॾांहुं वधी रहिया हुआ त पुलिस उन्हनि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोकियो ऐं उन खां पोइ जेके चक्रियूं शुरू थियूं आहिनि उहे हिन वक़्त ताईं जारी आहिनि। जी बिल्कुलु, जमात इस्लामी जे कारकुननि ऐं पुलिस विच में गुज़िरियल 3 कलाकनि खां जेको चक्रियूं आहिनि उहे मुसलसल जारी आहिनि। वक़्फ़े सां जेके कारकुन आहिनि उहे पुलिस ते पथराव करे रहिया आहिनि ऐं अॻिते वधण जी कोशिश करे रहिया आहिनि। जॾहिं त पुलिस जेका आहे सो उन्हनि खे डीजी एंटी करप्शन जी ऑफिस जे भरिसां उते ई रोके रखियो आहे ऐं कारकुननि ते वक़्फ़े सां जेका शेलिंग जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। तव्हांखे ॿुधायां जमात इस्लामी पारां अॼु शाम जो तक़रीबन 5:30 वॻे धारे जेका मस्जिद ख़िज़रा आहे उतां खां रैली जी सूरत में जेका जमात इस्लामी कराची जो अमीर आहे मुनम खान ज़फ़र उन जी क़यादत में कारकुन मार्च करे सिंध असेंबली ॾांहुं वधी रहिया हुया त पुलिस उन्हनि खे जेका डीजी एफआई जी ऑफिस आहे डीजी एंटी करप्शन जेका ऑफिस आहे उन जे पासे में उते ई रोके वरितो हुयो ऐं उन खां पोइ रुकावटूं विझी उनखे अॻिते वधण खां रोकियो हुयो। जंहिं दौरान पुलिस इख़्तियारीन ऐं जेके जमात इस्लामी जा अॻवान आहिनि उन विच में ॿ भेरा ॻाल्हियूं थियूं, मुज़ाकरात नाकाम थिया। उन खां पोइ जेके जमात इस्लामी जा कारकुन आहिनि उहे समूरी रुकावट तोड़े अॻिते वधण लॻा त पुलिस उन्हनि ते लाठीचार्ज कई। उन खां पोइ जेका आहे कारकुन पारां पुलिस ते पथराव कयो वियो, मोट में पुलिस पारां हुन ते शेलिंग कई वई ऐं इहो जेको सिलसिलो आहे शाम जो तक़रीबन 6:30 वॻे खां शुरू थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं जारी आहे। जंहिं दौरान ॿुधायो वञे थो त केतिरा ई पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं जमात जा कारकुन पिणु ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि। जमात इस्लामी जे तर्जुमान जो चवणु आहे त जमात इस्लामी जा 20 खां वधीक जेके कारकुन आहिनि उन्हनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, तशदुद जो निशानो बणायो आहे। जॾहिं त जमात इस्लामी जे कारकुननि जे जेके मुबैना तौर ते जेका थियल पथराव हुयो उन में केतिरा ई पुलिस एहलकार पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां जमात इस्लामी जे कारकुननि पारां कुझु देरि अॻु में फायर ब्रिगेड जी गाॾी जेका हुते हिकु मस्जिद में लॻल जेका बाहि हुई उनखे विसाइण जी कोशिश कई जमात इस्लामी जे कारकुननि पारां उन फायर ब्रिगेड जी गाॾी खे पिणु पंहिंजे कब्ज़े में वरितो वियो ऐं पोइ उनखे काफ़ी देरि ताईं रखियो वियो जेसि ताईं उन गाॾी जो जेको फायर ब्रिगेड गाॾी में पाणी हुयो उहो ख़तमु थियो। उन खां पोइ उन गाॾी खे छॾियो वियो। असांजी ॻाल्हि थी उन ड्राइवर सां, ड्राइवर जो चवणु हुयो त कारकुननि पारां केस तशदुद जो निशानो बणायो वियो, यरगमाल बणायो वियो, उन खां पोइ उन्हनि खे आज़ादु कयो वियो। त हीउ जेको शाम जो तक़रीबन 6:30 वॻे खां वठी सिलसिलो शुरू थियो आहे, चक्रनि जो उहो जारी आहे। तव्हांखे ॿुधायां जमात इस्लामी पारां जेको कराची में शहरी हुकूमत खे बाइख्तियार बनाइण जे लाइ कुझु ॾींहं अॻु में सिंध असेंबली ॾाढो मुज़ाहिरे धरणे जो ऐलान कयो वियो। उन सिलसिले में अॼु शाम जो जमात इस्लामी कराची जे अमीर मुनम खान ज़फ़र जी क़यादत में कारकुन मार्च करे सिंध असेंबली ॾांहुं वधी रहिया हुआ त पुलिस उन्हनि खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोकियो ऐं उन खां पोइ जेके चक्रियूं शुरू थियूं आहिनि उहे हिन वक़्त ताईं जारी आहिनि। जी।